ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन वाक़े सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जो बिजली जी लोड शेडिंग ते रद्द अमल के इलेक्ट्रिक पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अक्सरियती इलाक़नि खे ॼाणी वाणी टारगेट ते रखियो वियो आहे। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त 14 खां 18 कलाकनि जी लोड शेडिंग अवाम जो जीअण ॾुखियो बणाए छॾियो आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त अदायगियूं करण वारनि वापेदारनि खे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी पई वञे। वाधू बिलनि जी शिकायत ऐं अणएलानियल लोड शेडिंग बर्दाश्त जूं हदूं उरांगे टपे वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन वाक़े सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जो बिजली जी लोड शेडिंग ते रद्द अमल के इलेक्ट्रिक पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अक्सरियती इलाइक़नि जी ॼाणी वाणी टारगेट ते रखियो आहे। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त 14 खां 18 कलाकनि जी लोड शेडिंग अवाम जो जीअण ॾुखियो बणाए छॾियो आहे। सूबाई वज़ीर अदायगियूं करण वारनि वापेदारनि खे कहिड़े ॾोह जी सज़ा ॾिनी पई वञे। वाधू बिलनि जी शिकायत ऐं अणएलानियल लोड शेडिंग बर्दाश्त जूं हदूं उरांगे टपी वियो आहे।